कराची में पीपल्स पार्टी जे अॻवाणनि पार्टीअ जी सालगिरह ते थींदड़ जलसे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त जलसो तारीख़ी हूंदो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिब सिंध जे मेहनत ऐं अफ़रादी क़ुवत वारे सूबाई वज़ीर सईद गनी, सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार वक़ार मेहदी, आसिफ खान, सरदार खान ऐं ॿियनि निश्तर पार्क में पीपल्स पार्टी योम तासीस जे हवाले सां थींदड़ 30 नवंबर जे जलसे में तयारियुनि जो जाइज़ो वरितो। सूबाई वज़ीर ऐं ॿियनि स्टेज जे अंदरि दाख़िल थींदड़ ऐं ॿाहिरि निकिरंदड़ दरवाज़नि, मीडिया इंक्वायरी ऐं असेंबली हॉल जो पिणु मुआइनो कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कराचीअ जे निश्तर पार्क में 30 नवंबर ते थींदड़ जलसो तारीख़ी हूंदो। ऑडिटोरियम में स्टेज जी तयारीअ सां गॾु अवाम लाइ लाइटिंग, मीडिया इंक्लूज़र ऐं हज़ारे कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि। जलसे लाइ स्टेज 80 फीट डिघो, 40 फीट वेकिरो ऐं 10 फीट ऊचो ठाहियो पियो वञे। असेंबली हॉल में औरतुनि लाइ अलॻि रस्तो आहे। पान सईदाबाद में महांगाईअ जो जिन बोतल खां ॿाहिरि निकिरी आयो। महांगाई सबबि ग़रीब पोरियत तबिको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मेमण मूजिब सख़्त महांगाईअ जे दौर में ग़रीबनि लाइ मुर्गी, मच्छी ऐं गोश्त खाइण त परे रहियो, पर सब्ज़ी दाल बि ग़रीब जे खाइण खां महांगी थी वई आहे। भान जो अवाम वापारियुनि ऐं दुकानदारनि जे रहम करम ते छॾियल आहे, जेके पंहिंजी मर्ज़ीअ वारनि अघनि ते शयूं विकिरो करे रहिया आहिनि। शहरनि इंतिज़ामिया खां हथरादू महांगाईअ ते नोटिस वठण जी घुर कई आहे। टंडो ग़ुलाम हैदर जे मोया शहर में मोया जो रोड न ठहण, मंशियात जे विकिरे ऐं पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहनवाज़ चांडियो मूजिब क़ौमी अवामी तहरीक, जस्कम ऐं क़ौम परस्त इतिहाद तरफ़ां मोया शहर में रैली कढी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते काशिफ ख़ासखेली, अरबाब नुहानी, रमज़ान रिंद, पीर बख्श बागराणी ऐं ॿियनि चयो त मोया शहर कुदरती वसीलनि खां मालामाल हुजण बावजूदि सहूलियतुनि खां महरूम आहे। बुनियादी मसइला जल्द हल कया वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। सखर में पुरस्रार नमूने गुम थियल नौजवान जी बाज़ियाबी न थियण ख़िलाफ़ शेख बिरादरी सी सेक्शन थाणे आरो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब अब्दुल रहीम शेख, मुशर्रफ शेख, हाजी बख्शल, मोहम्मद सलाह, हीर ख़ातून ऐं ॿियनि सी सेक्शन थाणे जो घेराव करे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि चयो त 1 महीने खां बाबर अली पुरस्रार नमूने गुम थियल आहे। इत्तला हद जे थाणे ते बि ॾिनल आहे, पर पुलिस सवाइ दिलासनि जे कुझु बि नाहे कयो। नोटिस वठी नौजवान खे बाज़ियाब करायो वञे।